ऑडिटर जनरल पाकिस्तान जी ताज़ी ऑडिट रिपोर्ट हिक भेरो ॿीहर सरकारी मंसूबन में गिफ़लत ऐं लापरवाही के वाइखो करे छॾियो आहे। रिपोर्ट मूजिब K4 मंसूबे में मुआहिदनि जे वाज़ेह शर्तनि बावजूद ठेकेदार खां 9 अरब 20 करोड़ 73 लख रुपयनि जी मोबिलाइज़ेशन एडवांस मुक़रर वक़्त अंदर वापस न वरिती वई। नतीजे में ठेकेदारनि खे अरबें रुपयनि जो गैर मामूली फ़ाइदो हासिल थियो। ऑडिट रिपोर्ट में सिफारिश कई वई आहे त रहियल रक़म बिना देर वसूल कई वञे ऐं मुआहिदनि जे शर्तनि ते सख़्तीअ सां अमल करायो वञे। रिपोर्ट मूजिब मई खां सितंबर 2022 दौरान 5 ठेकेदारनि खे 7 मुआहिदा ॾिना विया, जॾहिं त जून 2022 में खेनि मजमूई तौर 14 अरब 71 करोड़ 21 लख रुपया मोबिलाइज़ेशन एडवांस तौर जारी किया विया। हैरत आहे त मुआहिदनि में रक़म जी वापसी जा वाज़ेह शर्त मौजूद हुआ त पोइ एतिरी वॾी रक़म मुक़रर मुद्दे अंदर वापस छो न वरिती वई ऐं उन लाइ लापरवाही जो ज़िम्मेवार केरु आहे। हाणे सभ खां वॾो सवाल इहो आहे त क़ौमी ख़ज़ाने जा अरबें रुपया आख़िर कॾहिं वापसि ईंदा ऐं उन्हनि ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कहिड़ो क़दम खयो वियो जंहिंजी लापरवाही सबबि ठेकेदारनि खे गैर मामूली फ़ाइदो पहुतो। क़ौम रुगो रिपोर्टनि जे न पर अमली एहतसाब ऐं शफ़ाफ़ कार्रवाई जी मुंतज़िर आहे।